नाज़रीन, पटीदन ऐं भरपासे जे इलाइक़नि में बरसात खां पोइ बिजली ऐं गैस जी लोड शेडिंग शुरू थी वई आहे। गैस न हुजण करे शहरी परेशानियुनि खे मोझण लॻा आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे वकार राजपर। पटीदन ऐं आसपास जे इलाइक़नि में काल्ह खां बरसात जारी। जीअं ई बरसात शुरू थी आहे तीअं ई पटीदन ऐं आसपास जे इलाइक़नि में बिजली ऐं गैस जी लोड शेडिंग शुरू थी वई आहे। गैस न हुजण जे करे शहरी परेशान। गैस जे दुकाननि ते रश वधी वई। शहरियुनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त बरसात जारी है और आप देख रहे हैं पीछे के मेरे अकम में इस वक्त सीएनजी की रश लगी हुई है। घरों में इस वक्त गैस नहीं है, लकड़ियां भी गीली मिल रही हैं, कहीं पे भी कोई भी मना सहूलत नहीं है और लाइट भी कल से पूरा दिन हो गया गायब है अभी तक। सुई गैस आहे ही कोन। कल खां वठी बरसात ज़ोर शोर सां लॻी पई आहे। न को हिते बिजली आहे न को सुई गैस आहे। हिते जा माण्हू ॾाढा परेशान आहिनि। हितां जे माण्हुनि जो कहिड़ो कसूरु आहे? ही सिंध वारनि सिंध जी सुई गैस निकिरे थी, हिते LPG वठूं था। इहा हेॾी रश लॻी पई आहे, पैसनि सां गैस नथी मिले। माण्हू वीचारा वञनि केॾे केॾो। माण्हुनि असांजो ॾोह कहिड़ो आहे? घरनि में असांजनि में गैस जो का बि माना सहूलियत कान्हे का। उन खां पोइ ॿार बच्चा सर्दी में परेशान आहिनि। हिन महिल ताईं न को लोड शेडिंग करे छॾी आहे गैस वारनि, न को गैस हले थो न को कुझु। आवाम सख़्तु परेशान थी विया पटीदन में। असांजी आहे जेको सो हुकूमत सिंध खां मुतालबो आहे त महिरबानी करे असांखे जेका हिते गैस जी लोड शेडिंग ख़तमु कई वञे। गैस जो प्रेशर घर में आहे कोन, किथे त आहे कोन, किथे प्रेशर बिल्कुलु घटि आहे। ऐं शहरी वॾे मसाइलनि में फाथल आहिनि। ॿार बि स्कूल जेको आहे बुख ते विया आहिनि। शहरियुनि वफ़ाक़ हुकूमत ऐं सिंध हुकूमत खां इहो ई मुतालबो कयो त फौरी तौर नोटिस वठी पटीदन ऐं पसगिरदार जे इलाइक़नि में गैस जी लोड शेडिंग ऐं बिजली बहाल कराई वञे। कैमरामैन अब्दुल वहाब लाशारी सां गॾु वकार राजपर, आवाज़ टीवी न्यूज़, पटीदन।